Hi Mano, are you ready to go to New Jersey? मां वञा थी न्यू जर्सी, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में। गीता ग्वालाणी जे रंधिणे में असां उन रंधिणे में हलूं। उन खां अॻु मां तव्हांखे ॿुधायां असांजी अॼु जी ख़ासि महिमान ऐं असांजी सीरीज़ जी फर्स्ट कुक फर्स्ट शेफ केरु आहे। गीता ग्वालाणी बॉम्बे में वॾी थी आहे, बॉम्बे जी छोकिरी चई था सघूं। हाणे हो अमेरिका में रहंदा आहिनि, न्यू जर्सी में टू बी स्पेसिफिक। एंड मूंखे हिननि जे बारे में कीअं ख़बर पई उहो मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे हिन किताब जे थ्रू। मां सॼी देरि किताब ॻोल्हींदी रहंदी आहियां सिंधी खाधे ते, सिंधी कल्चर ते। एंड इहो किताब मूंखे मिलियो एमेज़ॉन इंडिया ते। एंड आई वाज लाइक ओ माय गॉड, इहो कॾहिं निकितो, मूंखे छो कान्हे। अरोमास ऑफ सिंध 100 रेसिपीज़ फ्रॉम द हार्ट बाय गीता ग्वालाणी। बुक ऑर्डर कयो, बुक अची वियो, जल्दी सॼो बुक पूरो कयो पढ़ी करे। एंड आई वाज लाइक मूंखे हिननि सां ॻाल्हाइणो पवंदो। शी इज़ फिनोमिनल। हिन बुक जे बारे में जेकी मूंखे ॻाल्हि सभिनी खां वधीक वणी उहा इहा आहे कि अॼु ताईं जेके बि मां कुक बुक्स पढ़िया आहिनि, कंहिंमें बि रेसिपी सां गॾु उन्हनि जी स्टोरी कान्हे, उन्हनि जी आखाणी कान्हे। हिन बुक में हर रेसिपी सां गॾु गीता ग्वालाणी दी पंहिंजूं आखाणियूं ॿुधायूं आहिनि नंढे हूंदे जूं। उन खाधे सां रिलेटेड उन्हनि जूं कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि उहे ॿुधाया आहिनि। ऐं जीअं कि तव्हांखे ख़बर अथव इहा सीरीज़ आई उन बारे में। मूंखे इहा सीरीज़ स्टार्ट करणी तव्हांखे कुझु मिठो खाराए एंड असांखे मिठो वात करे पोइ कम ते अॻियां वधूं, ईअं सुठो लॻंदो आहे न करणु। त अचो असां घीअर ठाहियूं गीता ग्वालाणी दी सां। बट उन खां अॻु हो ख़ाली कुक एंड शेफ न आहिनि, हो ख़ाली सिंधी खाधे जा शौक़ीन न आहिनि, ख़ाली कुक न आहिनि। एॾो कुझु हुननि कयो आहे लाइफ में। ॿुधी करे न थोरो मां हीअं थी वियमि, बट मां तव्हांखे ॿुधाईंदमि, तव्हां बि हीअं थी वेंदा। दिलि सां गीता ग्वालाणी हिकिड़ा आर्टिस्ट आहिनि। उन्हनि खे सभु कुझु आर्ट रिलेटेड वणंदो आहे। डिज़ाइन करणु, लाइफस्टाइल, आर्ट, एवरीथिंग रिलेटेड टू यू नो आर्ट एंड आर्टिस्ट्री उन्हनि खे जाम वणंदो आहे। हुननि इंटीरियर डिज़ाइनिंग जी पढ़ाई बि कई आहे। एंड उन्हनि खे ईअं सुठा घर, सुठियूं स्पेसिस, लिविंग स्पेसिस जिते माण्हू रही सघनि, उहे ठाहिण ॾाढियूं वणंदियूं आहिनि, बट जेके ऑल्सो फंक्शनल हुजनि। एस्थेटिक्स जो जाम शौक़ु अथनि। सभु कुझु नीट हुजे, क्लीन हुजे, कहिड़ा कलर्स कंहिंसां वेंदा, कीअं लाइन्स, कहिड़ा ऑब्जेक्ट्स कीअं लॻणु खपे, यू नो। जीअं इंटीरियर डिज़ाइनर्स जो दिमाग़ हलंदो आहे तीअं ई, बट अ लॉट मोर, बिकॉज ख़ाली इंटीरियर डिज़ाइनिंग जो शौक़ु न अथनि, अञा जाम शौक़ु अथनि। प्रोफेशनली जेकी हुननि जी जॉब जी लाइफ आहे उन में हो सीनियर पीपल लीडर आहिनि पंहिंजे टेक्नोलॉजी जे इंडस्ट्री में। गीता दी योगा जा बि शौक़ीन आहिनि ऐं 20 सालनि खां योगा कंदा आया आहिनि, प्रैक्टिस कंदा आया आहिनि। सितार ऐं कथक सिखण लाइ बि हो वक़्तु कढंदा आहिनि पंहिंजे बिज़ी लाइफ मां। एंड इहो कुक बुक उन्हनि जे लाइफ जो फर्स्ट कुक बुक आहे। एंड उन्हनि जो जेको कुकिंग जो शौक़ु आहे उन जे करे इहो कुक बुक ॼायो। इहो किताबु हुननि पंहिंजे पेरेंट्स जे ट्रिब्यूट में लिखियो आहे, ट्रिब्यूट में ठाहियो आहे। एंड उन्हनि जे मम्मीअ जूं जेके बि रेसिपीज़ आहिनि उहे हिन किताब में आहिनि। एंड उन्हनि जे पप्पा उन्हनि खे नंढे हूंदे खां सिंधी कल्चर में वॾो कयो, सिंधी भाषा सेखारियो। गीता दी खे लिखणु पढ़णु ईंदो आहे सिंधीअ में। एंड आई फील सो प्राउड ऑफ हर। वाकई में मल्टी टैलेंटेड आहिनि, सो इंस्पिरेशनल। एंड अचो त असां हलूं इन मल्टी टैलेंटेड, मल्टी फैसेटेड कुक जे रंधिणे में, न्यू जर्सी में गीता ग्वालाणी जे रंधिणे में हलण खां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो, हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। पहिरियों दफ़ो गीता दी असांजे चैनल ते आया आहिनि, आई एम वेरी हैप्पी। हेठि कमेंट्स में ॿुधाइजो तव्हांखे वीडियो कीअं लॻो एंड प्लीज़ शेयर कजो। अचो असां हलूं हुननि जे रंधिणे में। नमस्ते, मुंहिंजो नालो गीता ग्वालाणी आहे। मां न्यू जर्सी अमेरिका में रहंदी आहियां। मुंहिंजो जनम कैलकटा में थियो, पर साल में असां बॉम्बे शिफ्ट थी वियासीं। मां बॉम्बे में पंहिंजो स्कूल ऐं कॉलेज ख़तमु कयो। अॼु मुंहिंजे रंधिणे में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। ऐं अॼु असां हिते असांजूं सिंधियुनि जी मनपसंदि मिठाई था ठाहियूं, घीअर। मूंखे यादि आहे घीअर असां होलीअ ते दुकान मां वठी ईंदा हुआसीं ऐं घर में ऐं पंहिंजे पाड़े वारनि में विराईंदा हुआसीं। छेड़नि ते मूंखे यादि आहे मुंहिंजी मम्मी रोट पचाईंदी हुई ऐं माता होलिका ऐं प्रहलाद भॻवान जूं कथाऊं ॿुधी ॿुधी असां वॾा थियासीं। होली धूमधाम सां
सेलिब्रेट कंदा हुआसीं। अॼु बि मां पंहिंजे घर में घीअर ज़रूरु ठाहींदी आहियां होली ते, ऐं हीअ एॾी सवली डिश अथव त तव्हां पंहिंजे घर में इहा डिश ठाहियो, पंहिंजे घरनि में, पंहिंजे फैमिली में ऐं पंहिंजे पाड़े वारनि में ज़रूरु इहो सभिनी खे टेस्ट करायो। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं एॾी सवली अथव त तव्हां कॾहिं बि हिन खे ठाहे था सघो। त अचो अॼु ठाहियूं घीअर। चङो, त घीअरनि लाइ सभिनि खां पहिरीं जेकी स्टेप आहे उहा आहे बैटर असांखे ठाहिणो। त बैटर जे लाइ असां बैटर खे फर्मेंट कंदासीं। घटि में घटि 8 कलाक हिन खे फर्मेंट करणो पवंदो। अॼुकल्ह इंस्टेंट घीअर बि ठहनि था, ॾाढा टेस्टी था ठहनि, पर हीअ जेकी प्रोसेस मां तव्हांखे ॾेखारियां थी उहा बैटर हुनखे घटि में घटि जीअं चयो 8 कलाक फर्मेंट कंदासीं। त हिन जे लाइ असांखे 1 कोप खपे मैदो। हाणे तव्हां मेजरिंग कप्स यूज़ करे था सघो, मां मेजरिंग कप्स यूज़ कंदी आहियां, पर तव्हां काई बि कटोरी हिकिड़ी फिक्स करे छॾियो, मेजर सभु उन कटोरी जे मुताबिक़ कयो। त 1 कोप खपे असांखे मैदो, 1/4 कप खपे असांखे ॾही। त ॾही तव्हां घर जी ज़रूरु यूज़ कयो। ॾही घर जी यूज़ करण सां घीअर तमामु टेस्टी था थियनि। मां हिते दुकान मां आंदी आहे ॾही, पर तव्हां घर में जेकी ॼमाईंदा आहियो ॾही उहा ज़रूरु यूज़ कयो। त 1 कोप खणो मैदो, 1/4 कप खणो ॾही, हिन खे तव्हां मिक्स कयो चङी तरह। पोइ थोरो थोरो करे पाणी विझणो आहे हिन में। जेको असां सन्ना पकोड़ा ठाहींदा आहियूं, जीअं हुनजी बेसण जी जीअं बैटर थींदी आहे, बसि ओतिरो असांखे कंसिस्टेंसी ओतिरी खपे। हिन में थोरो थोरो करे तव्हां पाणी विझी छॾियो। हाणे हिन में पाणी विझण खां पोइ तव्हां बैटर खे विस्क सां बि बीट करे था सघो, जीअं मां कयां थी, या हथ सां बि करे था सघो। हाणे फर्मेंट करण सां पहिरीं तव्हां ऑप्शनल अथव, तव्हां ऑरेंज फूड कलर विझी था सघो। इहो विझण सां असांजा घीअर मस्तु ऑरेंज सुनहरी कलर थी वेंदा जीअं दुकाननि में मिलंदा आहिनि। त इहो ऑप्शनल आहे, पर मां विझंदी आहियां त पोइ मुंहिंजा घीअर एॾा मस्तु लॻंदा आहिनि। त हीअ हाणे तव्हां फर्मेंट करण जे लाइ रखी छॾियो। ओके, त तव्हांजो बैटर हाणे फर्मेंट थी वियो आहे। 8 कलाक तव्हां रखियो हिन खे चङी तरह करे। त हाणे स्टेप 2 था कयूं। स्टेप 2 में असां ठाहींदासीं चाशनी। त चाशनी जे लाइ असांखे खपे 1 कोप खंडु, या साॻी जेकी तव्हां मेजर मैदे जे लाइ खणी उहा ई खयो। हुन में 1 कोप खंडु खणो ऐं अधु कोप खणो पाणी। ही बॉइल करण जे लाइ रखे छॾियो। चाशनी ठाहींदासीं। हाणे चाशनी असांखे तार वारी हुन खपे, जीअं तेल थींदो आहे या जीअं हनी थींदी आहे, उहा कंसिस्टेंसी असांखे खपे। त हिनखे चङी तरह बॉइल करे हिन में बि तव्हां चाहो त उहो ऑरेंज फूड कलर थोरो तव्हां विझी था सघो। हिन में वरी तव्हांखे कलर मस्तु मिलंदो, त तव्हां हिन में थोरो फूड कलर ज़रूरु विझो। जॾहिं तव्हां चाशनी ठाहियो था त हुन में 1 स्लाइस लीमे जो ज़रूरु विझो। इहो विझण सां असांजी जेकी चाशनी आहे उहा क्रिस्टलाइज़ न थींदी। हाणे हिन में 1/4 टीस्पून माना थोरो ई फोटो कुटे करे विझी था सघो, या फोटे जो पाउडर हुजे त उहो विझी था सघो। त फ्लेवर हिन जो मस्तु थींदो, दुकान वांगुरु असांजा घीअर तयारु थींदा। त हाणे ही स्टेप 2 आहे, असां चाशनी ठाहियूं था। ओके, हाणे स्टेप 3। त तव्हांजो बैटर थी वियो आहे फर्मेंट, असांजी जेकी चाशनी उहा बि ठही वई आहे। हाणे असांखे घीअर ठाहिणा आहिनि। त पहिरीं घीअर फ्राई करण खां पहिरीं जस्ट 1 मिंट पहिरीं तव्हां हिन में पिंच विझो बेकिंग सोडा जो, पिंच। हिन खे मिक्स कयो चङी। त हाणे हिन खे बैटर खे मिक्स करण खां पोइ तईअ में तेल गरम करण जे लाइ रखी छॾियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे, घीअर जॾहिं ठाहियूं था त घीअर खे इहो गोल आकार कीअं ॾिजे, राइट। त पोइ इन में असांखे छा करिणो आहे त काई बि रिंग तव्हां तेल में विझी था सघो, ऐं घीअर जेके ठाहींदासीं उहो इन रिंग जे अंदरि ठाहींदासीं। त हिते मां ही मुंहिंजो केक टिन आहे, त उहा मां खणी आहे। ऐं मूंखे घीअर ॾाढा वॾा कोन खपनि, त हीअ नंढी 4 इंच जी रिंग आहे। तव्हांजे घर में जेकी बि रिंग हुजे, मेटल रिंग, त उहो तव्हां यूज़ करे था सघो। त जॾहिं तेल गरम थी वञे तईअ में, त ही जेको रिंग आहे उहा विच में विझी छॾियो। ऐं जॾहिं असां घीअर ठाहींदासीं त जेको पाइप कंदासीं बैटर, उहो हिन जे अंदरि कंदासीं। ओके,
हाणे बैटर असांजो रेडी आहे त मां यूजुअली बैटर खे पाइपिंग बैग में विझी पाइपिंग बैग में पाइप कंदी आहियां रिंग जे अंदरि पर तव्हांखे पाइपिंग बैग कोन हुजे त हीअ बॉटल जेकी असां यूज़ कंदा आहियूं जलेबियुनि जे लाइ तव्हां उहा यूज़ करे था सघो ऐं हीअ कोन हुजे तव्हां वटि त असां वटि जेकी खीर जूं थेलियूं ईंदियूं आहिनि उन्हनि में बैटर भरी इहो यूज़ कयो पाइप करण जे लाइ। त हाणे असां बैटर खे तेल में फ्राई कंदासीं। जॾहिं पाइप कंदासीं त काओ पैटर्न असांखे न खपे, रैंडम पाइप करिणो आहे रिंग जे अंदरि। ओके, जे तेल असांजो ॾाढो गरम न हुजणु खपे, मीडियम ते रखो ऐं संभाले करे हिनखे फ्राई कयो। हाणे जॾहिं अंदरि तव्हां रैंडमली बैटर खे पाइप कंदा रिंग में त थोरे टाइम खां पोइ रिंग मां द बैटर छुटणु शुरू कंदो। त जॾहिं छुटणु शुरू थो करे त तव्हां संभाले करे मेटल खे कढी छॾियो तईअ मां, संभाले मेटल गरम आहे, घीअर खे चङी तरह फ्राई करे छॾियो। त हाणे ॿिन्ही तरफ़नि खां घीअर खे चङी तरह क्रिस्पी फ्राई कयो। फ्राई करण खां पोइ असां पंहिंजे चाशनी में विझंदासीं। ओके, त असांजा घीअर थी विया आहिनि फ्राई। हाणे असांखे विझणो आहे चाशनी। हाणे चाशनी असांजी न सिसड़ी हुजणु खपे, ॾाढी गरम न, थधो बि कोन खपे, न त जेकी घीअर आहे उहो चाशनी चूसे कोन सघंदी। त वॉर्म हुजणु खपे असांजो चाशनी। घीअर जीअं ई तव्हां फ्राई था कयो तीअं चाशनी में विझंदा वञो। चाशनी में पिया हुजनि एटलीस्ट अधु कलाक पिया हुजनि त चङी तरह मिठा मिठा थी वेंदा असांजा घीअर। त उते तव्हां एटलीस्ट अधु कलाक चाशनी में घीअरनि खे फ्राई करे रखी छॾियो। ओके, हाणे नेक्स्ट स्टेप, असांजा घीअर चाशनी में अधु कलाक ताईं पिया हुआ। सॼो जेको चाशनी आहे उहा चूसे मस्तु मिठो मिठो थी वियो आहे असांजा घीअर। त हिनखे कढी था रखूं ऐं असां हिनखे सजाईंदासीं। हाणे सजाइण जे लाइ तव्हां सिल्वर या चांदी जो वर्क ज़रूरु यूज़ कयो, तॾहिं तव्हांखे हिकदमि दुकान वांगुरु ॾिसण में ईंदा। मूं वटि पिया हूंदा आहिनि चांदी जा वर्क, त मां ज़रूरु हिनखे विझंदी आहियां चांदी जा वर्क। गुलाब जा गुल ज़रूरु विझो, जेके ड्राइड गुलाब जा गुल थींदा आहिनि उहे ज़रूरु विझिजो ऐं पिस्तनि जी कतरनि सां हिनखे सजाईंदासीं। त हीअं थी वियो आहे असांजो घीअर जी प्लेट तयारु। हाणे पंहिंजे फैमिली में ऐं पंहिंजे फ्रेंड्स सां गॾु मिली हिनखे खाओ ऐं पंहिंजे घरनि में ज़रूरु ठाहियो। मुंहिंजे घर में बि घीअर सभिनि खे पसंदि आहिनि। मुंहिंजे हस्बैंड खे घीअर ऐं मुंहिंजो पुटु आहे हिते, ॿिन्हिनि खे घीअर ॾाढा वणनि था। मूंखे घीअर और सिंधी बीड़ी वणंदो आहे। Come with. I like mom's gear and other Sindhi food. Okay, good. Thank you. Namaste. Thank you. Bye bye. I love Sindhi food and I'm still waiting for Sindhi biryani. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मां पहिरियों दफ़ो कंहिंखे घीअर ठाहींदो ॾिठो आहे वीडियो में एॾो साम्हूं, एंड आई एम लाइक ओ माय गॉड एॾा सवला आहिनि घीअर ठाहिण। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। अगरि तव्हांखे गीता दी खे कॉन्टैक्ट करिणो आहे त मां हुननि जी ईमेल आई डी ऐं हुननि जी वेबसाइट हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में बि लिखंदमि। इहो बुक तव्हां किथां था परचेस करे सघो, मां उहे लिंक्स बि विझंदमि। इहा स्पॉन्सर्ड वीडियो कान्हे, मूंखे कुझु बि पैसा नथा मिलनि गीता दीदी खे प्रमोट करण लाइ या हुननि जी बुक खे प्रमोट करण लाइ। मुंहिंजो शौक़ु आहे, इन करे असां इहा सीरीज़ ठाहियूं था। एब्सोल्युटली नो मनी इन्वॉल्व। एंड अगरि तव्हांखे असांजी महिनत वणे थी, प्लीज़ सब्सक्राइब कजो, घंटी वॼाइजो, वीडियो खे लाइक कजो, कॉमेंट कजो, शेयर कजो एंड असांखे इंस्टाग्राम ते बि अची करे हाय हलो कजो। ओके, थैंक यू। मिलूं था ॿिए वीडियो में। बाय।